शुरुआत कयूं था असां बहितरीन दोस्त असांजो ऐं साईं आशिक़ हालाई साहब असां सां गॾु महफ़िल में मौजूदु आहिनि हिते ऐं मां चाहींदुसि त हू स्टेज ते अचनि ऐं सुहेल फैसल लबड़ो जे हवाले सां के सारोणियूं उन्हनि वटि जेकॾहिं आहिनि त असां साम्हूं ॾियनि। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम ऐं साम्हूं इंतिहाई मुअज़्ज़िज़ शख़्सियत, ही मेड़ा को न आहे मौसीक़ी मेल खेल जो, ही मेड़ा को न आहे मौसीक़ी मेल खेल जो, अंदर झुरियल आहे वक़्तु आहे वॾे वेल जो, अॼु जो काज ॾुख जो काज यार सुहेल जो। सुहेल साईं हर दिल अज़ीज़ शख़्सियत, पर परखी न सघियासीं त हू कहिड़े रूप में आहे। जेकॾहिं ॻाल्हाइण ते ईंदो त हिन जहिड़ो मुक़ररु को कोन हो, जे आवाज़ जे जादूअ में हिन खे ॾिसबो हो त इन खां मथे कोन हो। वरी जेकॾहिं शाइरीअ जे रंग में ॾिसबो हो त असां बि ॿ अखर शाइरी जा लिखी शाइर सॾायूं था, पर असां खां उत्तम हूंदो हो। ऐं वॾी ॻाल्हि, वॾी ख़ूबी हुन जी इहा हूंदी त हुन दोस्त ॾाढा ठाहिया, दोस्तनि सां हुनखे प्यारु हो ऐं दोस्त हुन बिल्कुलु पंहिंजा ज़ाहिर कया, पर आख़िरी दम ताईं बि हीउ मूज़ी मर्द 10 साल पंहिंजे सीने में सांढियईं, पर पंहिंजे शरीक हयात खे बि पंहिंजे इन दर्द जी का परूड़ न ॾिनई। त अहिड़ियूं शख़्सियतूं जेके सूर सीने में सांढे महफ़िलियूं मचाइनि, इहे माण्हू बेबाक ऐं इहे माण्हू सचा, उन्हनि जी कमी आहे। पोइ शायदि मुंहिंजे मालिक खे सुठियूं शयूं वणंदियूं आहिनि, अलाह साईं खेसि जवारे रहमत में रखंदो। ऐं हक़ीक़त आहे बख़ुदा ऐं कसम खणी थो ॻाल्हि कयां त मूंखे ईअं महसूसु थो थिए त मुंहिंजो वेझो को अज़ीज़ हिन दुनिया मां लॾे वियो आहे। हिन वक़्तु आऊं किथां कहिड़े तरीक़े सां हिते पहुतो आहियां, पर मूंखे इहो बि अफ़सोस थियो त मुंहिंजे यार जो काज अॼु उते मूंखे पहुचणो आहे। हीउ ॾुखारो काजस ख़ुदा जो रसूल पंहिंजे महबूब पंतन पाक जे सदक़े में खेसि जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता फ़रमाईंदो। साईं अब्दुल रशीद ऐं साईं साकिब बबड़ो साहब, हुनजा अज़ीज़ ऐं हुनजा जेके बि ख़ानदान जा, उन्हनि खे हिन वॾे सदमे सहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। महिरबानी।